ख़बर सां त दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जी आलमी फतह थी आहे। अमरीकी सदर पाकिस्तान जे हक़ में बयान जारी कयो आहे। काल्ह सऊदी यूएस इन्वेस्टमेंट फोरम में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान जे हक़ में बयान ॾिनो। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़ात्मे में अमरीका जो भरपूर साथ ॾिनो। स्काई न्यूज़ मूजिबि अमरीकी सदर ट्रंप दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जे किरदार खे ज़बरदस्त भेटा पिणु पेश कई। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त अबीगेट हमले में दाइश जे दहशतगर्द जी गिरफ़्तारी पाकिस्तान जे सहकार सां मुमकिन थी। अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जी आलमी फतह थी आहे। अमरीकी सदर पाकिस्तान जे हक़ में बयान जारी कयो आहे। काल्ह सऊदी यूएस इन्वेस्टमेंट फोरम में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान जे हक़ में बयान ॾिनो। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़ात्मे में अमरीका जो भरपूर साथ ॾिनो। स्काई न्यूज़ मूजिबि अमरीकी सदर ट्रंप दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जे किरदार खे ज़बरदस्त भेटा पेश कई। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त अबीगेट में हमले में दाइश जे दहशतगर्दी जी गिरफ़्तारी पाकिस्तान जे सहकार सां मुमकिन थी। अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जी आलमी फतह थी आहे। अमरीकी सदर पाकिस्तान जे हक़ में बयान जारी कयो आहे। काल्ह सऊदी यूएस इन्वेस्टमेंट फोरम में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान जे हक़ में बयान ॾिनो। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़ात्मे में अमरीका जो भरपूर साथ ॾिनो। स्काई न्यूज़ मूजिबि अमरीकी सदर ट्रंप दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जे किरदार खे ज़बरदस्त भेटा पिणु पेश कई। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त अबीगेट हमले में दाइश जे दहशतगर्द जी गिरफ़्तारी पाकिस्तान जे सहकार सां मुमकिन थी।